मूंखे ॿुधाए त भिटशाह भरिसां नेशनल हाईवे ते वैन जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे। हादसे जे नतीजे में ॻोठ मोहम्मद अली संग्रासी वासी बका संग्रासी फौत थी वियो। पुलिस वैन खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो। लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। फरार थींदड़ वैन ड्राइवर खे मोटरवे पुलिस गिरफ़्तार करे भिटशाह पुलिस हवाले करे छॾियो। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे, भिटशाह भरिसां नेशनल हाईवे ते वैन जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो। हादसे जे नतीजे में ॻोठ मोहम्मद अली संग्रासी वासी बका संग्रासी फौत थी वियो। पुलिस वैन खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो। लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त फरार थींदड़ वैन ड्राइवर खे मोटरवे पुलिस गिरफ़्तार करे भिटशाह पुलिस हवाले करे छॾियो। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुस्तक़ीम समू। जी मुस्तक़ीम, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, आऊं तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॿुधाईंदो हलां त भिटशाह नेशनल हाईवे ते मीरनि जे कोट वटि रोड क्रॉस कंदे हैदराबाद खां हाला वेंदड़ तेज़ रफ़्तार मुसाफ़िर वैन मोटरसाइकिल सवार ॻोठ मोहम्मद अली संग्रासी रहवासी 49 साला बका मोहम्मद संग्रासी खे ज़ोरदार टक्कर हणी कढियो, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार मौके ते फौत थी वियो। फौती जो लाश भिटशाह सरकारी इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई खां पोइ वासन हवाले कयो वियो आहे, जॾहिं त वैन खे फौरी तौर जेको भिटशाह पुलिस पंहिंजे तहवील में वरितो, जॾहिं ड्राइवर फरार थियण जी कोशिशि कई ऐं उते मौजूदु जेके ॿियनि गाॾियुनि निशानदेही ते मोटरवे पुलिस जेको हालां जे बसां ड्राइवर खे गिरफ़्तार करे भिटशाह पुलिस जे हवाले करे छॾियो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मुस्तक़ीम अपडेट करण लाइ।